माइक्रोसॉफ्ट एक्सेल MS ऑफिस जो एक अहम कंपोनेंट है जैमें असां मैथमेटिक्स कैलकुलेशंस बैंकिंग जो कम चार्ट ग्राफ स्टैटिक्स वगैरह हर किस्म जी कैलकुलेशंस वगैरह करे सघूं था। ही माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो इन्वायरमेंट है। ही ABC कॉलम्स आहिनि जेके तइदाद में ऑफिस 2000 में 256 आहिनि। ही असांजूं रोज़ आहिनि 1 2 3 वेंदे 65,536 आहिनि। ही एक्टिव सेल है। जंहिं बि सेल ते असां क्लिक कंदा आहियूं उन जे बारे में इंफॉर्मेशन ईंदो आहे हिते नेम बॉक्स में। E10 ॿुधाए रहियो आहे, मतिलबु त ई असांजो कॉलम आहे ऐं 10 नंबर उन जी रो आहे। त ही नेम बॉक्स असांखे ॿुधाए पियो त ही E10 सेल आहे। ही असांजो फार्मूला बार आहे। जेको फार्मूला असां हिते टाइप कंदा आहियूं उहो हिन फार्मूला बार में ज़ाहिर थींदो आहे। जॾहिं बि असांखे उन फार्मूला खे चेंज करणो हूंदो आहे, उन में का एडिटिंग करणी हूंदी आहे त असां हिते अची उन खे चेंज कंदा आहियूं। हाणे असां हिकु नंढड़ी मैथमेटिक्स जी कैलकुलेशन कयूं था। फ़र्ज़ु कयो असां C5 सेल में हिकु रक़म लिखी, वरी C6 सेल में असां ॿी रक़म था लिखूं, इंटर था कयूं। हाणे असांखे इन्हनि ॿिन्ही जो टोटल खपे त असां हिते हिकु ऑटो सम जो टूल आहे, इन जे ज़रिए असां टोटल कंदासीं, सम कंदासीं। हिननि ॿिन्ही सेलनि खे सिलेक्शन ॾींदे ऐं हिकु सेल असां वधीक छॾींदासीं जिथे असांखे रिज़ल्ट खपे। 3 सेल असां सिलेक्ट कया आहिनि, 2 रक़मुनि वारा ऐं हिकिड़ो ख़ाली जिथे असांखे जोड़ मिलंदो। हाणे असां ऑटो सम बटन ते क्लिक कंदासीं त असांखे इन्हनि जो सम मिली वेंदो, टोटल मिली वेंदो। हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते फार्मूला ज़ाहिर थियो आहे त बराबरि सम इंटू ब्रैकेट C5 विच में ही कॉलन जी निशानी आहे त C6, मतिलबु त C5 ऐं C6 खे पाण में सम कर, जोड़ कर। एक्सेल में हिकु अहम ॻाल्हि हूंदी आहे त जॾहिं बि असां फार्मूला टाइप कंदा आहियूं त एनी हाउ असांखे बराबरि जी निशानी ॾियणी पवंदी आहे। जॾहिं असां बराबरि जी निशानी न ॾींदासीं त असांजो टोटल न कंदो, सम न कंदो, या को बि क़िस्म जो हिसाब किताब जो अमल एक्सेल न करे सघंदी। हाणे ही C5 ऐं C6 सां माना ही बाउंड थियल आहे। ही रक़म खे नथो ॾिसे, ही सिर्फ़ु सेल खे थो ॾिसे त इन में जेको कुझु आहे उहो तूं टाइप कर, उन खे तूं कैलकुलेट कर। हाणे जेकर असां हिन रक़म में चेंजिंग था आणियूं, 65 जी जॻह ते असां 2 था ॾियूं ऐं इंटर की था प्रेस कयूं त 77 ऐं 2 79 थी विया। इन सां असांखे ॾिसो हिते टोटल में फ़र्क़ु अची वियो। वरी असां हेठी रक़म खे था चेंज कयूं, इंटर था कयूं त ॾिसो हाणे असांजो जवाबु डिफरेंट थी वियो। हू सिर्फ़ु सेलनि जी रक़म खे थो ॾिसे। ठीकु आहे बाबा। अहिड़े हिसाब सां असां हिन में कैलकुलेशन वग़ैरह कंदा आहियूं।